बोली सिंधी बोली सिंधी बोलीअ खे सिंधी बोलीअ खे सिंधी बोलीअ खे सिंधी बोली सिंधी बोली सिंधी बोली सिंधी बोली। असां सिंधी अदबी संगत मरकज़ जे सॾ ते सॼी सिंध में सिंधी अदबी संगत जूं शाखूं सरापा एहतिजाज आहिनि ऐं असां सिंध जा माण्हू या घुर था कयूं सिंधी अदबी संगत शाखा हालानी तरफ़ां या असां घुर था कयूं त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियो छो त सिंधी ॿोली जेका आहे क़दीम ॿोली आहे पाकिस्तान ठहण खां अॻु में जी हीअ सिंधी ॿोली आहे ऐं अहिड़ो असांजो सिंधी ॿोलीअ जे लाइ क़ौमी ॿोलीअ जे लाइ क़ौमी असेंबलीअ में बि ठहराव पेश कयो वियो हो पर असांजे हुक्मराननि जी हिकु बेहसी आहे जो असांजे सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो नथा ॾियनि छो त 1857 में अंग्रेज़ हुकूमत बि इहो नोटिफिकेशन कढियो हो त जेको बि हाणे सिंधी ॿोलीअ में लिख पढ़ कंदो उन जो ई अर्ज़ु ॿुधो वेंदो वरना ॿी कंहिं ॿोलीअ में क़ाबिल क़बूल न आहे त मां सम्झां थो त उहो अंग्रेज़ हुक्मरान असांजे हिन पाकिस्तान जे हुक्मरान खां केॾो न भलो हो जो पंहिंजे हिन सिंधी माण्हुनि जे हिन आवाज़ खे सगारो बणाए पियो पर असांजे हिन मुल्क में असांजे सिंधी ॿोलीअ सां माटली माह वारो सलूक कयो थो वञे। असीं सिंधी अदबी संगत हालानी तरफ़ां या घुर था कयूं त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾिनो वञे।